नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार मोटरवे के वेझो औरत सां थींदड़ इजतमाही ज़्यादती जो नोटिस वठी छॾियो है। गुजरपुर के इलाके में मोटरवे ते इंसानियत लॼाईंदड़ वाक़ियो साम्हूं आयो है, जंहिंमें गुजरावाला जे रवासण सना नाले औरत डिफेंस में रहंदड़ पंहिंजी भेण सां मिलण जे लाइ लाहौर आई त वापसी के दौरान सना जी कार जो पेट्रोल ख़त्म थी वियो। हिन पंहिंजे माइट सरदार शहजाद के इतला ॾिनो। संदसि इंतजार में गाड़ी में लही बीह रही। इन दौरान ॿ शकी माण्हू औरत तरफ़ आया, जंहिंखे ॾिसी औरत पंहिंजे ॿारनि सां गाड़ी में अंदर वेही रही। फौरन औरतन के शीशा खोलण जे लाइ चयो। जॾहिं औरत शीशा न खोलिया त फौरन शीशा भञी गन पॉइंट ते हिन खे गाड़ी में लाहे वीरान जगह ते वठी ज़्यादती जो निशानो बणायो। ज़रीन मूजिब फौरन औरतन के उनजे ॿार जे साम्हूं ज़्यादती जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ औरत जी हालत ख़राब थियण ते खेसि उते ई छॾे फरार थी विया। फौरू औरत खां 1 लाख रोक, 2 तोला ज़ेवर, 1 अत बैरिस्टर, गाड़ी जो रजिस्टर कार्ड और 3 ATM कार्ड खणी फरार थी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।